हैदराबाद में शिया तंजीमन पारा मछुआ के खिलाफ बाईपास ते बे डी भी धरणो जारी है। सख्त सीए में औरतूं, बारड़ा, बुढ़ड़ा तोड़े नौजवान एहतजाज करे लब्बैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद कंदे मुतालबो करे रहा आहिनि त मछ जे शहीद पोरियतन जे खून सां इंसाफ कयो वञे। या सुनिए मतलब इंसानियत का मसला है, जिसको ज़िबा किया इंसानियत है यार। आप जो कश्मीर में दिन मिलाते हैं कि वो क्या हो रहा है, ऐसे हो रहा है ना। हैदराबाद जहाँ पूरी सिंध बंद है, जब तक जारी रहेगा, जब तक हमारे शहदा को इंसाफ नहीं मिलेगा। कानून जी हुकूमत हुई हिकिड़ो वाक़ियो थियो त ही चयोसि त वज़ीर आज़म के उते वञणु खपे, त पोइ तूं हुन टाइम ते इहो बयान ॾींदो हुयो त तोखे वञणु खपे वज़ीर आज़म के, पोइ तूं अॼु छो नथो अचे? क्या हम इतना हक नहीं रखते कि हम पर जब जुल्म किया जा रहा हो तो हम उसकी तरफ से एक दो लफ्ज़ ताज़ियत के नहीं रिसीव कर सकते? बहुत जुल्म हो गया है, खुदारा हमें इंसाफ चाहिए। इंसाफ नहीं मिलेगा जब तक हम नहीं जाएंगे। बात को खास मुतालबात ना हैं, उते वनो उन्हनि जा मुतालबात पूरा कयो। तो वो आ जावे इमरान खान की मसला हल हो जावे, हमारे शहीदों को दफन करें। वज़ीर आज़म साहब पाण वञी ॿियनि खां वञनि था, ॿियनि सां मिलनि था, ॿियनि सां मुलाक़ातूं करनि था पिया, पर जिते हाणे उन्हनि खे ज़रूरत है उन्हनि जी, त उते कोन था वञनि। धरणे में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग समेत सियासी समाजी तंजीमनि जे अॻवाननि पहुची शिया अॻवाननि सां यकजहती जो इज़हार कयो, जॾहिं त सुपर हाईवे ते धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं कतारनि में बीह रहियूं आहिनि। हिननि मुज़ाहिरीन हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त हज़ारा बिरादरी सां इंसाफ कयो वञे ऐं जेसिताईं वज़ीर आज़म इमरान खान साहब उन्हनि वटि पहुची ऐं उन्हनि जा मुतालबा तस्लीम न कंदो तेसिताईं ही धरना जारी रहंदा। कैमरामैन एजाज़ रिन ऐं साथी रिपोर्टर फिरोज़ बबर सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।